अस्सलाम वालेकुम वेलकम सारा पर इंसाइक्लोपीडिया चाला खुश आयो तो ये सही है। हाणे पाण 43 प्रॉब्लम कंदासीं जेको ऑफिस एसोसिएट हाई कोर्ट जे लाइ टेस्ट थियो हुयो जेको IBA कंडक्ट कयो। इनमें छा थो चए त आ प्रोडक्ट सोल्ड इन RS 480 with a discount of 20%. What was the list price of the product? पाण खे मालूम छा करिणो आहे, लिस्ट प्राइस मालूम करणी आहे। लिस्ट प्राइस जो मतिलबु छा हूंदो आहे, जेकी प्रोडक्ट जे मथां लिखियलु हुजे हू लिस्ट प्राइस। ऐं पाण खे मिलियलु छा छा आहे त 20% डिस्काउंट खां पोइ 480 में पाण शइ सेल था करे छॾियूं। मतिलबु सेल प्राइस पाण खे मिलियलु आहे ऐं डिस्काउंट मिलियलु आहे। पाण खे लिस्टेड प्राइस मालूम करिणो आहे। सफ़ा सवलो आहे। अहिड़ा प्रॉब्लम हूंदा त तव्हां छा कंदव, तव्हां जेका ऑप्शन जेका मिलियलु हूंदा हू चेक कंदो। कीअं त सभिनी खां पहिरियों त पाण ऑप्शन ते सरासरी नज़र घुमाईंदासीं। जेको ऑप्शन हिन खां नंढो हूंदो 480 खां, मतिलबु जेकी सेल प्राइस हूंदी डिस्काउंट खां पोइ हुन खां जेकॾहिं नंढो हूंदो त हुनखे पाण डिस्कार्ड करे छॾंदासीं, कढी छॾंदासीं ॿाहिरि। ही बि नथो थी सघे, ठीकु आहे, छो जो ही 480 खां नंढो आहे ऐं ही बि नथो थी सघे। बाक़ी बचा 500 ऐं 600। ही पाण चेक कीअं कंदासीं, ही पाण चेक कंदासीं त बाबा 20% हिन खे 20 सां ज़रब कंदासीं। जीअं हिन जो 20% घणो थिए ऐं डिस्काउंट करण खां पोइ पाण जीअं हिन मां उहो डिस्काउंट कटंदासीं त पाण खे जीअं ही प्राइस मिले 20%। ठीकु थी। हाणे जॾहिं पाण ईअं कंदा हूंदा आहियूं 500 जो 20% छा हूंदो त पाण खे 2 ॿुड़ियूं कटणियूं हूंदियूं आहिनि। ठीकु आहे, 2 ॿुड़ियूं कटिजी वियूं, 5 ज़रबिया 20, 2 ॿुड़ियूं कटे छॾियूं, 500 थी विया 5 ऐं ज़रब कयोसीं 20 सां, त जवाबु छा थियो 100। हाणे ही मतिलबु एतिरो डिस्काउंट आहे, एतिरो डिस्काउंट थियो। हाणे 500 जेकी मतिलबु असल में लिस्टेड प्राइस आहे हुन मां जेकॾहिं डिस्काउंट कटियूं जेको थियो आहे त बाक़ी घणा था बचनि, बाक़ी बचनि था 400। ठीकु आहे, त हिते पाण वटि क़ीमत छा आहे 480 डिस्काउंट खां पोइ, मतिलबु ही ऑप्शन बि कोन थियो। बाक़ी ही पहिरियों ई पाण डिस्कार्ड करे छॾिया हुयासीं, बाक़ी बचियो 600। पहिरीं ॻाल्हि जॾहिं सभु ऑप्शन डिस्कार्ड थी वञनि, को हिकु बचे त मतिलबु उहो ई हुनजो जवाबु हूंदो आहे। हिन करे हिनखे पाण पहिरियों क्लिक करे छॾिए। बाक़ी पाण वेरीफाई कंदासीं त हीअ आहे की न। कीअं कंदासीं, 600 जो 20% मतिलबु जेको डिस्काउंट थियो हू घणो थींदो हू पाण मालूम कंदासीं। 2 ॿुड़ियूं वयूं, बाक़ी 6 खे ज़रब कयोसीं 20 सां त 120 जवाबु आयो। हीअ छा आहे, हीअ डिस्काउंट आहे, 120 रुपया डिस्काउंट आहे। हाणे 600 मां जेकी लिस्ट, जेकॾहिं 600 लिस्टेड प्राइस आहे, हिन मां 120 कटंदासीं त बाक़ी घणा बचंदा, 600 मां 120 कट कंदासीं त बाक़ी बचंदा 480। ठीकु आहे, हाणे ॾिसो ही 480, ही 480, मतिलबु त जेकी लिस्टेड प्राइस आहे हू 600 आहे, तॾहिं 20% डिस्काउंट खां पोइ पाण उनखे 480 रुपए में सेल कयूं था। ठीकु आहे, अहिड़े ई परसेंटेज जे बारे में IBA जे टेस्ट में 4 ॿिया बि परसेंटेज जा प्रॉब्लम अची चुका आहिनि, जेको JEST ऐं JEST या ॿिनि फेसन में हुया ऐं हिन बि टेस्ट में कुझु प्रॉब्लम आहिनि, उहे बि तव्हां ॾिसी सघो था। ऐं पूरो चैप्टर इन जे बारे में, परसेंटेज जे बारे में असांजो सिंधी में अपलोड थियल आहे, उहो बि तव्हां प्लेलिस्ट में वञी ॾिसी सघो था। को बि मसइलो हुजे इन में त कमेंट में पुछी सघो था। चैनल खे सब्सक्राइब न आहे कयो, चैनल खे सब्सक्राइब करे वठो, जीअं हर ईंदड़ नई वीडियो तव्हांखे मिली सघे। ख़ुदा हाफ़िज़।